जय झूलेलाल। मांजो नालो हितिका परसोत्तम निधवानी आहे। मां 7 साल जी आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु कहानी ॿुधाईंदुमि जंहिंजो नालो आहे बांदरमल जी छठी पुराणी। बांदरमल जी छठी पुराणी, चैन खनन त आहे काई। बांदरमल जी छठी पुराणी, चैन खनन त आहे काई। जॾहिं वीह करे वसकारा, छॾनि छठीअ मां थाने सारा। जॾहिं वीह करे वसकारा, छॾनि छठीअ मां थाने सारा। करे पुसाहे पाड़ी पाड़ी, बांदरमल जी छठी पुराणी, चैन खनन त आहे काई। जॾहिं थिए थो सखा व्याकुल, चए छठीअ खे बांदरमल खुल। जॾहिं थिए थो सखा व्याकुल, चए छठीअ खे बांदरमल खुल। ते उलारे में बि साड़ी, बांदरमल जी छठी पुराणी, चैन खनन त आहे काई। कुले रखी बंदूक बनाए, कुले रखी बंदूक बनाए। पुछंदो आहे को था ॿुधाए, पुछंदो आहे को था ॿुधाए। पेके वईसा घर जी राणी, बांदरमल जी छठी पुराणी, बांदरमल जी छठी पुराणी, चैन खनन त आहे काई, चैन खनन त आहे काई। जॾहिं वीह करे वसकारा, छॾनि छठीअ मां थाने सारा। करे पुसाहे पाणी पाणी, बांदरमल जी छठी पुराणी, छठी पुराणी। जय झूलेलाल।